सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ध्रुव 2 ॾींहनि खां पोइ मुंहिंजो निकाह आहे। उन जी दावत ॾियण जे लाइ मां हिते आयो आहियां। मूंखे ख़बर न हुई त ही ज़ालिम बि हिते मौजूदु आहे। ध्रुव तोखे ऐं बख़्शल खे मुंहिंजे निकाह जी दावत आहे। ध्रुव ज़रूरु अचिजो। अची वेंदासीं मीर, हिन जे निकाह में तॾहिं वेंदव न तुरू जॾहिं हिन जी कुंवार वनवाह में मौजूद हूंदी। मूसा मूंखे कसम आहे पंहिंजी इज़त ऐं गैरत जी, जेकॾहिं मुंहिंजे निकाह में तो को मसलो कयो त मां तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि। जेकॾहिं तो इहा ॿाराणी कई न पंहिंजे हथनि सां मां तोखे पूरो कंदुसि। एतिरियूं ग़लतियूं असां त नाहिनि कयूं जेतिरियूं तूं असांजे मथां ज़ुल्म कंदो रहियो। कहते भी केतिरो ज़ुल्म थियो आहे, इहो ॻाल्हियुनि में साम्हूं अची तव्हां इहो ॿुधायो त ॻाल्हियुनि में कंहिं खे शामिल कयो। असां ॻाल्हियुनि में सिर्फ़ 3 हूंदासीं, दरिया खान, मूसा ऐं मां। मूसा खे मां गंद करण कोन ॾींदुसि, ऐं जेकॾहिं उहो हिन तरफ़ आयो न त मारियो वेंदो। आशू तूं मूसा जी चालुनि खां वाक़िफ़ न आहे। मीर, तूं हाशू खे अञा चङी तरह नथो सुञाणे। मूं चयो न त मूसा खे मां पाण मुंहुं ॾींदुसि, उन जी तरफ़ां तूं बेखुटको थी वञ। हाशू सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।